लग रहा मुझे मायू में तो देखो अस्सलाम वालेकुम हक मौजूद संगत शूट लगी रहियो है। हनी वेठो है, हनी जो वडेरे जो किरदार है ऐं जेटी वेठो है, जेटी जो कमदार जो किरदार है। भोलू 5 लाख रुपया 5 लाख रुपया। अच्छा संगत असां तव्हांखे ॿुधायो त ही हुन साॻी वीडियो जो पार्ट 2 है जेको असां पहिरां ठाहियोसीं, जेका तव्हांखे घणो पसंदि आयो। काफ़ी दोस्तनि जा सुठा सुठा बहितरीनु कमेंट पढ़ण जे लाइ मिलिया, पोइ इन जे करे असां हुन मुतासिर थी असां इन जो पार्ट 2 पिया ठाहियूं। ही भूरो भाई ही असांजो आरजी जमादार है, हिन जो बि हिकिड़ो शॉट है। मसब है, ही हाजी साहब जो पुट है। संगत वीडियो ॾिसजो, काफ़ी इंजॉय कंदा, तव्हांखे पसंदि ईंदी इंशाल्लाह। सही को ना बुधाई मोबाइल के जो जा जान जाएगियो हेलो अल्लाह मासले अल्लाह मुझे आज दिमाग का कौन का कम आऊं चंदस हुम्मा हुम्मा तुझी ओ प्यारी हुम्मा हुम्मा दिलवारी दिलवारी बे दफा जी दिलवारी बंद करे ना ठीक है ओ प्यारी आपो दिलवारी हुम्मा हुम्मा ओ प्यारी हुम्मा हुम्मा ओ प्यारी हुम्मा हुम्मा दिलवारी हुम्मा हुम्मा छेद छबी जी हुम्मा हुम्मा ओ प्यारी। चाचा हाजी बोलू तू शिकायत खणी आयो है वडेरे वठ सडे वडेरे तो सडे पियो नाइस। अरे यो ठग वारी वडेरे ना शिकायत खणियो है। हल ॾिसूं था वडेरे खे बि डाहूं ॾे। चोर भेणा चोरियूं करे वरी डाहूं ॾीन माण्हुनि खे। जो खपे थो या ओ ना कुंड में पियो ठही वञे खण चाहे ये में जोड़ो अभी हको ही कोन। ओके 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 बोलू के ॾिसी ठीक है बोलू चंदा वडरा यो है यो यो तेरो रो अरे हां तू इतनी क्यों लगन्ना ना लत्तो ही बना पंदे मर ही जब जड़ो ब्याह में न लो खुदा जो कसम है एडी हालत लगाए वेठो है तू बाहर जो करे मुखे मगई ने वन्य हाजी छा छोरे दे कारो इलम करायो ती छा मानु जा पे मरे ने तडे वेकरो कोदार होई जेतरो 5 लाख करे बेरो ए नाइस नाइस जबरदस्त। मुझी शादी खे वडेरा 5 साल थिया ही मुजो पुट है। हां तू बुढ़ा हिन 5 लाख केड़े मुझे पुट के देना है। छोरा वाला छोरो ना बी तेरा तो ऊपर खड़ी है छोरा तो क्लियर कौन बेचे छोरा बी तेरा तो ऊपर खड़ी है 11 साल हाजी 11 साल में उम्र को 5 साल जाए की में शादी के 11 साल जो कितना है खुदा या वडेरा यो मुजो राती घर जो मसलो है तो हियर जे गाली ला घुरायो